पाकिस्तान जे सफ़ारती वफ़द जे सरबराह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। अमन लाइ अमरीका भारत खे कन खां पकड़े ॻाल्हियुनि लाइ आणे त बि दुनिया जे मफ़ाद में हूंदो। कश्मीर ऐं पाणी समेत समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघजनि था। भारत खां मुतालबो आहे त दहशतगर्दी खे हथियार तौर इस्तेमाल करण वारी पॉलिसी ख़त्म करे। पाक फ़ौज फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में जंग घटी। आलमी कानून मूजिब भारत सिंध तास मुआहिदो हिकु तरफ़ो मुअतल नथो करे सघे। भारत तरफ़ां पाकिस्तान जो पाणी रोकण जी धमकी ते अमल जंग बराबरि आहे। पाकिस्तान कंहिं बि अगराई जी सूरत में पंहिंजो दिफ़ा कंदो। अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार ॾेई छॾियो। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह जनरल माइकल एरिक कोरेला जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम भाईवार तौर साम्हूं आयो आहे। पाकिस्तान जे सहकार सां दाइश खुरासां जे दहशतगर्दनि खे मारियो ऐं गिरफ़्तार कयो वियो। ईअं महसूस थिए थो त दाइश खुरासां कमज़ोर थी चुकी आहे। संदसि सरगर्मियुनि में घटिताई आई आहे, जंहिंजो बुनियादी सबब खेनि पहुचंदड़ वॾो नुक़सानु आहे। खेनि पाकिस्तान ऐं भारत सां लाॻापा क़ाइमु रखणा पवंदा। वफ़ाक़ी हुकूमत घटि में घटि उजूरो न वधाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पघारदार तबिके खे हर मुमकिन रिलीफ ॾिनो। माली गुंजाइश मूजिबि ई रिलीफ ॾेई सघिजे थो। पेंशन ऐं पघारुनि खे महांगाई सां ॻंढिणो आहे। हर शइ कर्ज़ वठी कई पई वञे। कर्ज़ वठी हर कमु करणो आहे त खसारो ई थींदो। हर साल पार्लियामेंटेरियन्स जी पघारुनि में 5 या 5.5% इज़ाफ़ो थियणु घुरिजे। कुझु मुल्की ख़र्च ज़रूरत तहत वधाया। बजट में टैरिफ सुधारा कया विया आहिनि, जंहिंसां मुल्की शयूं ॿाहिरि उमाइण में इज़ाफ़ो थींदो। 4000 टैरिफ लाइन्स ते कस्टम्स ड्यूटी खे घटि कयो वियो आहे। ज़रई शोबे में का बि इज़ाफ़ी टैक्स नाहे लॻाई वई। नंढनि आबादगारनि खे आसान किस्तुनि ते कर्ज़ ॾिनो वेंदो। सुधारा आणे मुल्क खे मुआशी तौरु अॻिते वधाए सघिजे थो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस लाइ पहुचण ते एहतजाज। कलम धणियुनि टेक्निकल ब्रीफिंग न मिलण ते प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट करे छॾियो। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त 20 वरनि खां बजट बाद सहाफ़ियुनि खे टेक्निकल ब्रीफिंग ॾिनी वेंदी आहे, पर हिन भेरे हुकूमत तरफ़ां उन रवायत खे टोड़ियो वियो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी बजट में सोलर पैनल ते लागू कयल 18% टैक्स रद्द करे छॾी। शाज़िया मरी जो चवणु आहे त महांगी बिजली खां छुटकारे जो वाहिद ज़रियो सोलर पैनल हो, उहो बि अवाम खां परे कयो वियो आहे। पघारुनि में पेंशन में इज़ाफ़ो मौजूदा महांगाई में घटि आहे। हैदराबाद कराची मोटरवे लाइ 15 अरब रुपया रखी मज़ा कई वई आहे। पेट्रोलियम शयुनि ते इज़ाफ़ी टैक्स सां बि महांगाई में वाह थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे गॾियल अरब इमारातुनि जे दौरे ते रवानो थींदो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु आला सतही वफ़द बि UAE वेंदो। वज़ीर आज़म जे इमाराती सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात थींदी। मुलाक़ात में बिनतरफ़ी इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि बाबति ॻाल्हियूं थींदियूं। सिंध हुकूमत तरफ़ां ईंदड़ माली साल में वधीक बसुनि जी ख़रीदारी, EV टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट रखण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत माहौलियाती लिहाज़ सां जदीद पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम क़ाइमु करण लाइ पुरज़म आहे। कराची जे शहरनि लाइ डबल डेकर बसियूं बि आणे रहिया आहिनि। कराची लाइ वधीक बसियूं जल्द पहुचण जी उमेद आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट नई तारीख़ लिखी छॾी। 100 इंडेक्स 1,24,000 पॉइंट्स जी हद पार करे वई। कारोबारी हफ़्ते जे 3 ॾींहं कारोबार जी शुरूआत ते स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्ती तेज़ी ॾिसण में आई। कानपुर में पुलिस मुक़ाबले में 2 ॼणनि जे मारिजण वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइमु। IG सिंध गुलाम नबी मेमन अदालती हुकूमत SSP समीउल्लाह सुमरो जी अॻवानी में कमेटी क़ाइमु करे छॾी। कमेटी मामले जी जांच करे 10 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। दादू में मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 4 पुलिस एहलकार नौकरी विञाए वेठा। SSP दादू अमीर सऊद मक्सी गैर हाज़िर एहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो। बरतरफ़ कयल में ज़ाहिद लुंड, खादिम शेख, कामरान सियाल शामिल। बबरलोई में बि 5 पुलिस एहलकार गफ़लत करण ते बरतरफ़।
मिठी जे ॻोठ संगरोड जुणेजा में नींगरी पाणी जे तलाउ में ॿुॾी फोत 7 वरियनि जी माशूक जुणे जो वाटर सप्लाई में ॿुॾी फोत थी वियो घर में कोहराम। ICC T20 रैंकिंग जारी करे छॾी। को बि पाकिस्तानी क्रिकेटर टॉप 10 में जगह न ठाहे सघियो। बैटर्स में ऑस्ट्रेलिया जो ट्रेयोस हेड, बॉलर्स में न्यूज़ीलैंड जो जेकब जेफी पहिरीं पोज़ीशन ते मौजूदु।